अऊज़ु बिल्लाहि समील अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हमज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मन कान युरीदुल इज़्ज़त फ़लिल्लाहिल इज़्ज़तु जमीआ रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तमाम तारीफ़ूं हम्द वदाई किब्रियाई जा कलिमात अकेले अल्लाह सुब्हानहु व तआला जी ज़ात के जुगाई जेको अल्लाह बेनियाज बेपरवाह मुश्किल कुशा हाजत रवा दाता दस्तगीर बिगड़ियों बनाइण वारो आसानियों करण वारो सुख ऐं सहज ॾियण वारो दुखनि ऐं तकलीफ़ुनि मां कढी पार पुॼाइण वारो अकेलो अल्लाह आहे। ओ अल्लाह पंहिंजे इरादनि में कामिल आहे माशा अल्लाह कान जेको चाहे सो करे जे न चाहे त कुल काइनात में को बि फ़र्द कुछ बि करण ते क़ादिर कोन्हे। वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाहु रब्बुल आलमीन। जेको रब्बुल आलमीन चाहींदो उहो ई थींदो। उहो अल्लाह पंहिंजे ज़ात जे अंदरि पंहिंजे सिफ़ात जे अंदरि पंहिंजे कमालात जे अंदरि पंहिंजे जमालात जे अंदरि पंहिंजे कुदरत पंहिंजे क़ुव्वत पंहिंजे इक़्तिदार पंहिंजे हैसियत हर एतबार सां उहो अल्लाह अहद अकेलो आहे। ओहो अल्लाह असमद बेनियाज़ कुल काइनात उन जे दर जी मुहताज। वो सभिनी खां बेपरवाह हर क़िस्म जे नुक़्स ऐब कमज़ोरी कोताहीअ खां पाक लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफ़ुवन अहद। मालिक साईं जी उहा ज़ात आहे जंहिंजे मिसल का बि ज़ात कान्हे का। मुख़्तसिर अंदोसना खां बाद अणगणिया बेशुमार लातइदाद दुरूद सलाम हुजनि इमामुल अंबिया सैयदुर रुसुल जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात अक़दस जे मथां जंहिंखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन काइनात जी हिदायत लाइ मबूस फरमायो। जंहिं प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह सुब्हानहु व तआला जे पैगाम हक़ खे पहुचायो कोन बल्कि पहुचाइण जो हक़ अदा करे छॾियो। अल्लाह जूं रहमतूं ऐं बरकतूं प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आल जे मथां हुजनि संदसि असहाब जे मथां हुजनि रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन। ऐं अल्लाह जूं रहमतूं ऐं बरकतूं उन्हनि माण्हुनि जे मथां बि हुजनि जिन माण्हुनि प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजो पेशवा पंहिंजो रहबर पंहिंजो रहनुमा पंहिंजो मुक़्तदा पंहिंजो आइडियल बनायो। ज़िंदगीअ जा लैलो नहार इबादात मुआमलात हर शइ प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उसवा मुताबिक़ अदा कयूं ऐं उन ई उसवा ते हलंदे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं। अल्लाह जूं रहमतूं ऐं बरकतूं उन्हनि माण्हुनि जे मथां बि हुजनि। मुंहिंजा अज़ीज़ साथियो, दुनिया जे अंदरि हर हिकु माण्हू चाहे अल्लाह खे मञण वारो हुजे या अल्लाह खे न मञण वारो हुजे, दुनिया जे अंदरि मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ रंगनि में मुख़्तलिफ़ नस्लनि में ऐं मुख़्तलिफ़ क़ौमुनि ऐं मुख़्तलिफ़ तबक़नि में रहनि था। ज़बान जे एतबार सां कल्चर जे एतबार सां मज़हब जे एतबार सां माण्हुनि जी विर्छ कजे त कई तक़सीमूं थी वञनि थियूं, पर हर माण्हूअ जी साहिब फ़हम अकुल वारे माण्हूअ जी इहा ई चाहत हूंदी आहे त आऊं दुनिया में इज़्ज़त वारो बणिजी वञा, ज़िंदगी मुंहिंजी इज़्ज़त वारी गुज़रे, ज़िंदगी मुंहिंजी शरफ़ वारी गुज़रे। मोमिन जो मामिलो अञा थोरो इन खां अॻु भरो आहे। मोमिन दुनिया में भी अल्लाह सुब्हानहु व तआला जे फ़ज़ल जो मुतलाशी आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला का ख़ैर तलबण ऐं चाहण वारो आहे।
त अल्लाह मूंखे दुनिया में भी इज़्ज़त वारो करे, दुनिया जी भी अल्लाह रुसवाइन खां बचाए। ऐं अल्लाह सुब्हानहू व तआला मुंहिंजे हमेशा वारे घर ॾांहुं जॾहिं आऊं अचां, पंहिंजी हमेशा वारी हयातीअ ॾांहुं जॾहिं मुंतकिली मुंहिंजी थिए त मोमिन जी चाहत हूंदी आहे त अल्लाह उन ॾींहंनि में बि मूंखे रुसवाइन खां बचाए। इहा मोमिन जी ख़्वाहिश हूंदी आहे, मुस्लमान जी ख़्वाहिश हूंदी आहे, बल्कि दुनिया जी नेमतुनि ऐं दुनिया जी हिर्स, दुनिया जी हैसियत खां वधीक मोमिन जी चाहत हूंदी आहे त अल्लाह मूंखे आख़िरत में हैसियत वारो बनाए, अल्लाह मूंखे आख़िरत में इज़्ज़त वारो बनाए, अल्लाह मूंखे शरफ़ ॾे त आख़िरत वारा शरफ़ ॾे। मारूफ़ रिवायत आहे रबिया रज़ी अल्लाह ताला अन्हु जी, जो सहाबी आहे, जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ रातिनि जे टाइम ते बि वुज़ू ऐं क़ज़ाए हाजत जे लाइ संदन चाउंठ जे ॿाहिरां, घर जे ॿाहिरां पाणी रखी वेही रहंदो हो त अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राति जो ॿाहिरि निकिरनि ऐं खेनि ख़िदमत जे लाइ को माण्हू न मिले, पाणीअ जी तलब हुजेनि, पाणी बि ॾियण वारो को न हुजे, त इन राति जे पहर में बि रबिया मौजूदु हुजे ऐं पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत करे पंहिंजूं अखियूं ठारे। इहा सहाबा जी मुहबत जूं मुख़्तलिफ़ अदाऊं हुयूं। रबिया रज़ी अल्लाह ताला ने पंहिंजे पाण खे ख़िदमत जे लाइ ईअं पेश कयो जो राति जे पहरनि में बि पाणीअ जो हितमाम करे अल्लाह जे रसूल जो इंतज़ार ऐं ओसीड़े में हूंदा हुआ त मतां खेनि ज़रूरत पवे ऐं को ख़ादिम न हुजे त रबिया मौजूदु हुजे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं रबिया जी इन मुहबत खे ऐं इन ख़िदमत खे ॾिठो, अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुशि थिया ऐं ख़ुशि थींदे करे पाण फ़रमायूं, सल या रबिया तुता, ए रबिया घुर, अॼु तुंहिंजे दिलि जी छा चाहत आहे, तूं छा थो तलबी, तुंहिंजी आरज़ू उमेद कहिड़ी आहे, घुर त अॼु अल्लाह खां घुरां ऐं रबिया तुंहिंजी ख़्वाहिश, तुंहिंजे मन जी मुराद उहा पूरी थी वञे। रबिया चवणु लॻे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पोइ रबिया जो सुवाल इहो ई आहे, असअलुका मुराफ़क़तक फिल जन्नह, ए अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं रबिया खे नवाज़णु चाहियो था, रबिया खे ॾियणु चाहियो था, पंहिंजे रब खां घुरी रबिया जूं झोलियूं भरणु चाहियो था, त पोइ प्यारा पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रबिया खे पंहिंजे झोलीअ में सिर्फ़ु तव्हांजी रिफ़ाक़त खपे, तव्हांजी मुहबत खपे, तव्हांजो साथ खपे। असअलुका मुराफ़क़तक फिल जन्नह, ए प्यारा पैगम्बर, ॾींहं त ॾींहं रातियूं बि तुंहिंजे चौंठ ते गुज़रनि थियूं, अल्लाह जा रसूल जन्नत हुजे ऐं तव्हांजो साथ हुजे। रबिया जो इहो ई सुवालु आहे। पाण फरमायूं, अव गैर ज़ालिक, रबिया भला ॿी बि का तलब अथई, ॿियो बि को कुझु घुर? चवणु लॻो, हुअ ज़ाक या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जा रसूल जे रबिया जे दिलि जी ॻाल्हि पुछण था, चयो त हुअ ज़ाक, अल्लाह जा रसूल रबिया जे मन जी मुराद, दिलि जी ख़्वाहिश इहा ई आहे त अल्लाह जीअं दुनिया में तव्हां सां गॾु आहे, रब जन्नत में बि तव्हांजो रफ़ीक़ बनाए छॾे। सहाबा जी ख़्वाहिश इहा हुई। उन खां पोइ उन सहाबा जे औलाद जी ऐं सहाबा जे रूहानी औलाद जी, जिन सहाबा जे ज़ातिन सां बि मुहबत कई, सहाबा जे मनहज सां बि मुहबत कई, सहाबा जे मुक़दस ज़ातिन सां बि मुहबत आहे, त अल्लाह सुब्हानहू व तआला जेको मनहज प्यारो सहाबा खे ॾिनो हो, क़ुरान ऐं हदीस वारो मनहज हो सहाबा जो, सहाबा जी लैलो नहार क़ुरान ऐं हदीस वारी, यानी अल्लाह ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वहीअ वारो मनहज सहाबा जो मनहज हो। हत्ता के अल्लाह जे ज़ात जे बारे में बि सहाबा जो उहो नज़रियो हो जेको मुहम्मद रसूलुल्लाह ॿुधायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यानी जेको वहीअ जे ज़बानी आयो। वहीअ जे ज़बानी कहिड़ी ज़बान आहे? उहा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान आहे। वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा। अल्लाह क़ुरान में फरमायो, वहीअ जूं अदाऊं जेकॾहिं सिखणियूं आहिनि त कंहिंखां सिखो, मुहम्मद रसूलुल्लाह खां सिखो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आसमान जा पैगाम तव्हांखे ॿियो केरु कोन ॿुधाईंदो।
केरु ॿुधाईंदो? मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाईंदो। ही क़ुरान जेको मिन जानिबिल्लाह, चऊं था क़ुरान अल्लाह जो कलाम आहे। कलाम बि अल्लाह जो ॿुधाइण वारो केरु आहे? केरु चवण वारो आहे त हीअ अल्लाह जो कलाम आहे? ॿियो केरु बि कोन्हे, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सहाबा इन मनहज ते हलण वारा हुआ ऐं उन्हनि जो रूहानी औलाद सहाबा सां बि मोहबत करण वारो, सहाबा जे मनहज सां बि मोहबत करण वारो ऐं सहाबा जे उसवा सां बि मोहबत करण वारो। त सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन कीअं ज़िंदगियूं गुज़ारियूं? सुलेमान वक़्त जो ख़लीफ़ो हुआ। हिकिड़े दफ़े सालिम रहमहुल्लाह ताबई आहे, ॾिठई अल्लाह जो वली आलिम आहे, दीन जो आलिम आहे, अल्लाह जे घर में बैतुल्लाह जो तवाफ़ पियो करे। दिलि में ख़्यालु आयो त हिन अल्लाह जे दीन जे आलिम जी का ख़िदमत कयो वञा। सुलेमान ख़लीफ़ो हो, बीही रहियो त सालिम खां पुछां। सालिम तवाफ़ खां फ़ारिग़ थियो। सालिम रहमहुल्लाह खे सुलेमान चवण लॻो, सलनी हाज, ए सालिम का ज़रूरत हुजई त ज़रूरत पेश कर, आऊं तुंहिंजी ज़रूरत पूरी करे वञा। सालिम रहमहुल्लाह चवण लॻो, भला ॿुधा त सही सुलेमान, ए वक़्त जा ख़लीफ़ा, सालिम जी कहिड़ी ज़रूरत पूरी कंदे? हवाए जो मिन दुनिया अम हवाए जो आख़िर, दुनिया जे के ज़रूरतुनि मां का ज़रूरत पूरी कंदे या आख़िरत जे ज़रूरतुनि मां का मुंहिंजी ज़रूरत पूरी कंदे? सुलेमान वाइड़ो रहिजी वियो त हाणे जवाबु कहिड़ो ॾियां। चवण लॻो, ए सालिम, तूं त सम्झी थो त अल्लाह सुब्हानहू व तआला दुनिया में मूंखे ख़िलाफ़त ॾिनी आहे, मनसब ॾिनो आहे, हैसियत ॾिनी आहे ऐं दुनिया जा असबाब ऐं वसाइल अल्लाह मूंखे ॾिना आहिनि। इन्हनि असबाबनि वसाइलनि ते मुंहिंजा हथ वस आहे। जेकॾहिं दुनिया जी का ज़रूरत हुजे त उहा घुर त पूरी कयां। बाक़ी सालिम, सुलेमान त आख़िर जे मामले में पाण ई मोहताज आहे। सुलेमान पाण ई मोहताज आहे आख़िरत जे मामले में। दुनिया जे मामले में पुछ त तोखे आऊं उहा ज़रूरत पूरी कयां जेका अल्लाह मुंहिंजे वस में रखी आहे। चवण लॻो, मां सअलतु दुनिया मई यमलिकुहा, चवण लॻो दुनिया त मूं उन खां बि कान घुरी जंहिंजी आहे। सुलेमान, दुनिया जी जेकॾहिं बादशाहत जूं ॻाल्हियूं करी पई, अब तुंहिंजी कान्हे, पर अल्लाह ॾिनी अथई। मां साल तो दुनिया में यमलिकुहा, जंहिं रब जी दुनिया आहे बादशाहत त असुल उन जी आहे। अल्लाह तोखे बादशाहत ॾिनी आहे, रब हैसियत ॾिनी आहे, खसे तो रब क़ादिर आहे। मूं त दुनिया उन खां बि कान घुरी आहे। जेकर आख़िरत जी का ज़रूरत पूरी करी त उहा तुंहिंजे साम्हूं पेश करियां। मोमिन जी ख़्वाहिश हूंदी आहे अल्लाह सुब्हानहू व तआला मुंहिंजी आख़िरत संवारे छॾे। पर इन मां वला तंस नसीबक मिन दुनिया, इहो बि अल्लाह सुब्हानहू व तआला जो पैगाम त दुनिया जे अंदरि बि पंहिंजे नसीब खे कोन्हे विसारणो। मोमिन ईअं कोन चाहींदो आहे त दुनिया में बि मूंखे का ज़िल्लत वारी नौज़ बिल्लाह ज़िंदगी हुजे या दुनिया में हिकारत वारी ज़िंदगी हुजे, न, बल्कि दुनिया में बि मोमिन जी ख़्वाहिश आहे त अल्लाह सुब्हानहू व तआला दुनिया बि मुंहिंजी भली बनाए, अल्लाह दुनिया में बि मूंखे इज़त वारो बनाए। त इन जे लाइ अल्लाह सुब्हानहू व तआला हिकिड़ो उसूल ॿुधाए छॾियो, मन कान युरीदुल इज़्ज़त फलिल्लाहिल इज़्ज़तु जमीआ। जेको माण्हू चाहे थो इज़त खे त पोइ उहो माण्हू ॿुधी वठे, फलिल्लाहिल इज़्ज़तु जमीआ, इज़तूं त सभु अल्लाह जे लाइ आहिनि। यानी इज़तुनि जो मर्कज़ ऐं महवर अल्लाह जी ज़ात आहे। अल्लाह जंहिंखे चाहे वतु इज़्ज़ु मन तशा वतु ज़िल्लु मन तशा, इज़तूं बि अल्लाह जे तरफ़ खां, ज़िल्लतूं रुसवायूं खसजण जा मामलात बि अल्लाह जे तरफ़ खां। इहे अल्लाह जो इख़्तियार आहे। अल्लाह जंहिंखे चाहे तंहिंखे नवाज़े छॾे, जंहिंखां चाहे तंहिंखां खसे छॾे। रब क़ादिर आहे, रब खां केरु पुछण वारो कोन्हे को। अल्लाह जंहिंखे चाहे तंहिंखे आज़माए, अल्लाह जंहिंखे चाहे। रब चाहे थो त पंहिंजे नाफ़रमान खे, कहिड़े नाफ़रमान खे? फ़िरौन खे, जंहिं चयो अना रब्बुकुमुल आला, जंहिं चयो त आऊं रब, वॾो रब आहियां। ख़ुदा जो इनकार कोन हो, ख़ुदा हुअण जी दावा हुई, ख़ुदाई हुअण जी दावा हुई। आऊं ख़ुदा आहियां। अल्लाह ॾिनो
त बादशाह तो उनखे बि ॾेई छॾी, अलाह ॾिनी त उनखे ॾेई छॾी। हिन उम्मत जो फिरौन अबू जहल हो, अलाह ॾिनी त सरदारी उनखे बि ॾेई छॾी। अल्लाह जो प्यारो केरु हो? बिलाल अल्लाह जो प्यारो हो अल्लाह जो प्यारो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जन्नत में बि उन जे हलण जो आवाज़ ॿुधायो। बिलाल हले ज़मीन ते बि आवाज़ हुनजो जन्नतनि में आसमाननि ते बि हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधायो। वो बिलाल को मामूली मक़ाम कोन्हे को, ओ बिलाल, पर वो बिलाल बि उन जे हथां गिरजे पियो। अल्लाह जंहिंखे चाहे इक़्तिदार ॾे, हीअ रब जी विरछ आहे, पर इज़त छा आहे? इज़त उन जे लाइ आहे, सरदार जे लाइ कान्हे। अबू जहल हो छा? अबुल हकम हो, नालो हुनजो हो, दानाईअ जो अबो, पर पोइ अल्लाह खे न सुञातई, थी छा वियो? अबू जहल बणिजी वियो, जोहला जाहिलनि जो पीउ बणिजी वियो। मालूम थियो हिकिड़ो अक़ीदो ज़हन में रखणु घुरिजे त इज़तूं अल्लाह जी तरफ़ खां आहिनि। ऐं ॿी बि शइ सम्झणु घुरिजे, इख़्तियार सभु अल्लाह जा आहिनि, इख़्तियार सभु अल्लाह जा आहिनि। अल्लाह जंहिंखे नवाज़े हू रब नवाज़ण वारो आहे, जंहिंखां खसे हू रब खसण वारो आहे, हुन खां केरु पुछण वारो कोन्हे। अल्लाह जंहिंखे नवाज़े, भई अल्लाह जी चवंदा बेपरवाह असमद आहे, असमद। अल्लाह नथो ॾे, छा इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह खे प्यारो कोन हो? खलीलुल्लाह हो, जंहिंजे लाइ बाह खे बि बाग बनायो, रब बनायो। बाह बि इब्राहिम खे कोन साड़ियो, पर रब क़ादिर आहे, नथो ॾे इब्राहिम खे पोढ़ो करे पोइ बच्चा ॾे, रब जी मर्ज़ी आहे। अल्लाह जा फ़ैसिला न पंहिंजूं हिकमतूं पाण थो ॼाणे, पंहिंजूं हिकमतूं पाण थो ॼाणे। कंहिंजे कंहिं इन मामले खे ॾिसी हुकुम न लॻाइजे, हीअ अल्लाह जा फ़ैसिला आहिनि। इब्राहिम अलैहिस्सलाम खे जॾहिं औलाद थियो हो, दुआ घुरी हुई, अल्फाज़ हो अल्हम्दुलिल्लाहि अल्लज़ी वहब ली अलल किबर इस्माईल व इसहाक़ इन रब्बी लसमीउ दुआ। अल्फाज़ अल्हम्दुलिल्लाहि अल्लज़ी वहब ली अलल किबर। तारीफ़ हुन अल्लाह जे लाइ न जंहिं मुंहिंजे रब मूं पोढ़े खे पोढ़ाइप में बच्चा ॾेई छॾिया। किबर पोढ़ाइप आहे, अल्लाह जी मर्ज़ी आहे, अल्लाह जा फ़ैसिला आहिनि। ऐं हिकमतूं बि असीं छा था ॼाणूं? रब पंहिंजे फ़ैसिलनि जूं हिकमतूं पाण थो ॼाणे। इख़्तियार सभु अल्लाह जा आहिनि, पर इहा बि शइ ज़हन में रखिजे, अल्लाह सुब्हानहु व तआला जो इख़्तियार आहे, पर अल्लाह सुब्हानहु व तआला चाहे कोन थो त मुंहिंजो बानो ज़लील ऐं रुसवा थिए। अल्लाह चाहे कोन थो त मुंहिंजो बानो रुसवा थिए, ज़िंदगी हुनजी रुसवाईअ वारी गुज़रे, दुनिया में बि हू रुसवा हुजे, अल्लाह कोन थो चाहे। अल्लाह जे तरफ़ां आज़माइशूं ईंदियूं, अचनि थियूं मोमिननि जे मथां, पर अल्लाह पंहिंजे बाने खे रुसवा कंदो कोन, ऐं अल्लाह रुसवा करणु चाहे बि कोन थो। उन जे लाइ जो सभ खां वधीक प्यार करण वारी ज़ात कहिड़ी आहे इंसान सां? असांजो रब ई असां सां सभ खां वधीक प्यार करे थो। जेतिरो अल्लाह असां सां प्यार करे थो, काइनात जे अंदरि अहिड़ी का बि ज़ात कान्हे का जेतिरी ज़ात प्यार करण वारी अल्लाह जी आहे असां सां। असांजो अबो, असांजी अम्मा असां सां एतिरी मोहबत कान थी करे जेतिरो असांजो रब असां सां मोहबत थो करे। असांजे औलाद सां असीं एतिरी मोहबत कोन था करियूं जेतिरी इन्हनि बच्चनि सां असांजो रब मोहबत करे थो। अल्लाह सभिनी खां वधीक मोहबत करण वारो। अल्लाह कोन थो चाहे मुंहिंजो बानो रुसवा थिए, बल्कि हदीस ॿुधाई थो हलां, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन सतर मुस्लिमन सतरहुल्लाहु फि दुनिया वल आखिरह। पाण फरमायूं दुनिया जे अंदरि कंहिं माण्हू जा ऐब आहिनि, इंसान कमज़ोर आहे, इंसान कमज़ोर आहे, पाक केर बि कोन्हे, इंसान कमज़ोर आहे, ज़मीन जे पुठीअ ते रहूं था, चाहींदे न चाहींदे कोताहियूं थी वञनि थियूं, फ़रिश्ता कोन आहियूं। इंसान ख़ता जो घर आहे, कुल बनी आदम ख़ता, आदम जो औलाद ख़ताकार आहे, ख़ताऊं थी थियूं वञनि।
पोइ जंहिं माण्हूअ कंहिंजे कोताहीअ खे ॾिसी वरितो, कंहिंजे ऐब खे ॾिसी वरितई, ख़बर पई हिन में हीअ ख़राबी आहे, हीअ बुराई आहे, सुठो फ़ैल हिन में कोन्हे को, त पोइ अल्लाह जे रसूल फरमायो मन सतर मुस्लिमा, पाण फरमायो मुस्लमान जी सतर पोशी कई, ऐब ॾिठईंसि लिकाए छॾियईंसि, ॿुधाईं कोन अदा फलाणो यार हीअं हुई असां वटि हूंदो, अल्लाह असांजे हाल ते रहम फरमाए, रगो कंहिंजी का ॻाल्हि थोरी मिली पवे पोइ अॻिते उनखे वधाए वण करण बि असांजो कमु हूंदो आहे। ॻाल्हि हूंदी ज़रूरी, पेश अलाही कहिड़ी थींदी, ऐं हूंदो छा आहे, अक्सर हूंदो आहे न बाबा ॻाल्हि कंदुसि एसी कोन्हे जेसीं केरु मिले न, बाक़ी मिलियो त पोइ ख़ैरु कोन अथई, थोरो बि कंहिंजो ऐब नज़र अची वञे, कोताही का नज़र अची वञे, नुक्स कंहिंजो नज़र अची वञे, बशरी तक़ाज़ाऊं आहिनि, पोइ सिंधीअ में चवंदा आहियूं खाबाणी में ॻोढ़ो, जेको मिलियो हुनखे वधाए ख़बर अथई फलाणो यार हेड़ो माण्हू वरी हीअं पियो करे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जंहिं माण्हूअ न पर्दो रखी छॾियो हुन ते, लिकाए छॾी हुनजे ऐब खे, जहिड़ो ॾिठई कोन को, इस्लाह जी कोशिशि कई, पंहिंजे भाउ वटि हली वियो, अदा हीअ शइ तोखे जुगाए कोन थी, अल्लाह जो ख़ौफ़ कर, ईअं न कर, हुनजी इस्लाह कई, माण्हुनि में रुसवा कोन कई, माण्हुनि में कोन रुसवा कई। अल्लाह जे रसूल फरमाए सतरहुल्लाहु फिद दुनिया वल आखिरा, फरमाए ॿिए जा ऐब लिका तूं, अल्लाह दुनिया में बि ऐब लिकाए छॾींदुई, आख़िरत जो ॾियारो ईंदो त अल्लाह आख़िरत में बि पर्दो रखी छॾींदो। मालूम छा आहे न हदीस में, खोड़ सारियूं नसीहतूं त आहिनि, पर हिकिड़ी इहा बि नसीहत आहे त अल्लाह खे बाने जी रुसवाई कोन थी वणे, कोन थी वणे। जेकॾहिं ॿियो केरु कंहिंखे रुसवा करण जी कोशिशि करे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जेकॾहिं पंहिंजे भाउ खे केरु रुसवा करणु चाहे थो, उनजे ऐबनि खे खोलणु चाहे थो, अल्लाह सुब्हानहु व तआला उन जे ऐबनि खे खोले थो। जेको ॿिए खे रुसवा करणु थो चाहे, अल्लाह इन खे रुसवा कंदो। असां कंहिंखे छा रुसवा कंदासूं, असीं कंहिंजा छा ऐब ज़ाहिर कंदासूं, जेकर असांजो अल्लाह असांजे ऐबनि खे ज़ाहिर करे त असांखे को ढके सघे थो, नथो ढके सघे। अल्लाह जंहिंजा ऐबनि खे ज़ाहिर करे उन ते को पर्दो पइजी नथो सघे। पाण फरमायूं जेको पंहिंजे मुस्लमान भाउ जे ऐबनि खे ज़ाहिर कंदो, अल्लाह उन जे ऐबनि खे ज़ाहिर कंदो। मालूम थियो अल्लाह सुब्हानहु व तआला खे बाननि जूं इहे ग़लति अदाऊं बि जेके को ॾिसे ऐं ज़ाहिर करे, अल्लाह खे इहो बि कोन थो वणे, अल्लाह खे इहो बि कोन थो वणे। अल्लाह नथो चाहे मुंहिंजो बानो रुसवा थिए, नथो चाहे, पर पोइ थिए छो थो, थिए इन जे करे थो जो बानो जॾहिं अल्लाह खां परे थी थो वञे, पोइ इज़त उन में थो ॻोल्हे, इज़त मिलंदी कान का। मन कान युरीदुल इज़्ज़त फलिल्लाहिल इज़्ज़तु जमीआ। सम्झणु घुर्जे इज़तुनि जो मर्कज़ ऐं महवर अल्लाह जी ज़ात आहे। जेको माण्हू चाहे थो ऐं इज़त वारो बणिजी वञे त उनखे अल्लाह वारो बणिजणु घुर्जे, अल्लाह वारो थियणु घुर्जे, अल्लाह जो थियणु घुर्जे, अल्लाह जे क़रीब थियणु घुर्जे। अल्लाह जो कसम, अल्लाह खे इहो बानो तमामु घणो वणे थो, तमामु घणो वणे थो। जेको अल्लाह जो आहे, जंहिंजे दिलि में अल्लाह जी मोहबत आहे, जंहिंजे दिलि में अल्लाह जी हैबत बि आहे, अल्लाह जो डपु बि आहे ऐं अल्लाह जी मोहबत बि आहे, उहो माण्हू अगरचे अभरड़ो हुजे, अगरचे ग़रीब हुजे, अगरचे मिसकीन हुजे, दुनिया में उनजी हैसियत न बि हुजे, पर पोइ बि उहो माण्हू अल्लाह वटि इज़त वारो आहे। बिलाल जो ॿुधाए थो न वाक़ियो, अबू लहब केरु, ख़ानदानी एतबार सां अबू लहब छा आहे, कुरैशी आहे, हाशमी आहे, अब्दुल मुतलिब जो औलाद आहे। उहो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो आहे, ख़ानदानी हैसियत आहे, मामूली कोन्हे, ख़ानदानी हैसियत आहे। पर पोइ बि क़ुरान छा ॿुधायो, सूरह लहब अक्सर पढ़ूं था, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, तब्बत यदा अबी लहब। अबू लहब छा थी वियो, क़ुरान ॿुधायो हलाक थी वियो,
होड़ा बिलाल छाए गरीब दियारा केर भी कोने गरीब दियारा अजनबिया मक्के में को मिट माइट कोने गुलाम उमैया जो गुलाम ओ बिलाल इज्जत छाए हुन जे लाइ क़ुरान आयो त ही तबाह थियो ऐं हुन जे लाइ छा आयो आहे साॻियो मुहम्मद रसूलुल्लाह चाचे जे लाइ क़ुरान नाज़िल थी आयो तुंहिंजो चाचो तबाह छाजे लाइ जो उन तोखे ऐं तुंहिंजे रब खे कोन सुञातो तोखे ऐं तुंहिंजे रब खे कोन सुञातो उन साॻे मुहम्मद रसूलुल्लाह खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बिलाल जे क़दमनि जा आवाज़ ॿुधाए पिया वञनि छाजे लाइ पिया ॿुधाया वञनि इन जे लाइ पिया ॿुधाए वञनि त तो तां तुंहिंजे रब तां फिदा थियण वारो ज़मीन ते गिलजे पियो टांडनि ते रत ऐं चर्बी वहे पई चमड़ी सड़े पई ज़बान तां अहद जा अल्फाज़ वञनि नथा मारण वारो मारे मारे थकिजे थो मार खाइण वारो मार खाए थकिजे कोन थो छो नथो थकिजे अल्लाह जो कसम थोरो पंहिंजे हां खे चूंडणी त हणूं पंहिंजे पाण खां पुछूं हलंदे फिरंदे कंडो लॻे हलंदे फिरंदे थोरो को पत्थर लॻे थोरी का अॻिते का ठोकर लॻे अखियुनि मां पाणी अची वञे किरी पऊं वेही पऊं ई जेके बच्चा औलाद केॾो प्यारो आहे इन नंढड़नि खां न केॾी महिल को धक बि लॻी वेंदो आहे पीउ खे अम्मा खे त इन अचानक धक लॻण जे करे न माउ पीउ बि चमाट हणी कढंदो पंहिंजे औलाद खे ख़्यालु त कर कावड़ में अची बर्दाश्त कोन थींदी आहे हू छा आहे बिलाल टांडनि ते गिरजे पियो शर्त कहिड़ी आहे शर्त आहे त अहद जा अल्फाज़ पंहिंजे ज़बान तां हटाए छॾ जवाब छा मारण वारा तूं पंहिंजो कमु कर तूं पंहिंजूं सज़ाऊं ॾे पर बिलाल जे दिलि मां उन जे रब जी मोहबत तूं कढी कोन कढी सघंदे इन मोहबत हो मक़ाम ॾिनो जो जॾहिं उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला जो दौरे ख़िलाफ़त हो उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला बिलाल का पहिरीं मिलण जे लाइ अबू सुफियान आहे ॿियो शायदि उमैर आहे रज़ी अल्लाह ताला अन्हुमा फतेह मक्का खां मुस्लमान थिया मिलण जे लाइ पहिरीं ही ॿ सरदार आहिनि अबू सुफियान रज़ी अल्लाह ताला बि सरदार आहे अल्लाह कुफर खां पहिरीं बि हिननि इस्लाम खां पहिरीं कुफर में बि इन्हनि माण्हुनि में सलाहियतूं हुयूं विढ़िया अगरचे अल्लाह जे रसूल जे मद मुक़ाबिलो आहे पर उनजी ज़िंदगी परिचे थी त सलाहियतूं हुयूं हिमत वारा वरी अल्लाह जो इस्लाम ॾिनो त इस्लाम में बि उहे इन्हनि माण्हू क़ुर्बानियूं ॾिनियूं जो बेमिसाल क़ुर्बानियूं ॾेई विया उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला मिलण जे लाइ न्यापो वियो अबू सुफियान जो एतिरे में ग़ुलाम वियो न्यापो ॾेई वरी आयो बिलाल बची वियो बिलाल चयो अमीर मोमिनीन खे ॿुधायो त बिलाल बि मिलण जे लाइ आयो न्यापो वियो त बिलाल बि आयो उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला जॾहिं ॿुधो ॿ सरदार अची चुका आहिनि हुन जे पोयां बिलाल आयो ख़ादिम खे चई वञी पहिरीं बिलाल खे वठी आ बिलाल अंदरि वियो हलियो सरदार ॿाहिरि आहिनि सरदार इंसान सहाबा इंसान पर ईमान चवण लॻा हिक ॿिए खे चवण लॻा हालत ॾिसी पियो उमर जी पाण सरदार आयासूं अॻ में ऐं वरी सॾायो वियो बिलाल खे रंग जो पुकारणो ग़रीब दियार ग़ुलाम उहो पहिरीं वियो पाण अञा वेठा आहियूं ईमान हो शैतान हमलो कयो ईमान हुननि जो कमी हो चवण लॻा हिक ॿिए खे चवण लॻा छा बिलाल हिन जो हक़दार कोन्हे जॾहिं असांजो तलवारूं अल्लाह जे रसूल जे ख़िलाफ़ उभियूं हुयूं त बिलाल टांडनि ते बि लेटे अल्लाह हुन जे रसूल जो सदाऊं बुलंद कयूं पिए बिलाल सदाऊं बुलंद कयूं पिए असीं मारे मारे थकियासीं बिलाल जे दिलि मां अल्लाह हुन जे रसूल जी मोहबत कढी कोन सघियासीं छा बिलाल हक़दार कोन्हे त असांखां पहिरीं वञे चवण लॻा भला बिलाल हक़दार आहे जो असांखां अॻियां वञे इज़त उन जे लाइ
जेको अल्लाह जो आहे उन जे रसूल जो आहे। नाफे रज़ी अल्लाह ताला सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला ने दौरे खिलाफत में सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला खेसे मक्के जी गवर्नरी ॾिनी हुई। मक्के जी गवर्नर उस्फान इलाइक़े ते उमर साईं रज़ी अल्लाह ताला सां नाफे रज़ी अल्लाह ताला जी मुलाक़ात थी त हाल अहवाल वरितो, पुछो ॾे ख़बर भला हिते जो आयो आहियां मके खां ॿाहिरि निकिरी पोयां मके में पंहिंजे जाइ ते कंहिंखे छॾे आयो आहीं, कंहिंखे वाली करे आयो आहीं मके जो। चवण लॻो इब्ने अब्ज़ा खे, फस्तख़लफ़्तु इब्न अब्ज़ा। पुछण लॻो वमन इब्न अब्ज़ा। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला ने फरमाया इब्ने अब्ज़ा खे तूं पंहिंजी जाइ ते मुक़रर कई। इब्ने अब्ज़ा केरु? चवण लॻो हू ग़ुलाम मौलन में मवालीना, ग़ुलाम आहे। कहिड़ो ग़ुलाम? असांजे ग़ुलामनि मां हिकिड़ो ग़ुलाम आहे। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला ने पंहिंजे साथियुनि जा इम्तिहान वठण वारो हूंदो, मामलात खे फ़हम ऐं बसीरत सां ॾिसण वारो। पुछण लॻो त ग़ुलाम खे ॿुधाए पियो छॾे आयो आहियां छाजे लाइ? पुछई ग़ुलाम खे तूं पंहिंजे जाइ ते मके जो गवर्नर करे आयो आहीं? चवण लॻो हा अमीरुल मोमिनीन। सबब छा आहे? ॿुधण लॻो इन लाइ जो इन्नहू लिकारिउन लिकिताबिल्लाह व आलिमुम बिल फराइज़ व क़ाज़िन। चवण लॻो अमीरुल मोमिनीन ख़बर अथई इब्ने अब्ज़ा आहे त ग़ुलाम, पर हुनखे अल्लाह के ही शइ सां नवाज़ियो आहे। इन्नहू क़ारिउन लिकिताबिल्लाह, इहो अल्लाह जे क़ुरान जो कारी अथई वॾो। क़ुरान सां मोहबत आहे, क़ुरान सां हुनजी लोह लॻल आहे, क़ुरान जो कारी आहे। व आलिम बिल फराइज़, फराइज़ जो मीरास जो शरई उलूम जो वॾो आलिम आहे, इल्म रखण। व क़ाज़िन, फ़ैसिले करण जूं अल्लाह सलाहियतूं ॾिनियूं अथसि। इहे अल्लाह शयूं जमो कयूं अथसि। क़ुरान जो बि कारी आहे, दीन जो बि आलिम आहे। इन जे लाइ सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला फरमायो, प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सच फरमायो, इन्नल्लाह यरफ़उ बिहाज़िल किताबि अक़वामा व यज़उ बिही आख़रीन। प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह सुब्हानहु व तआला हिन क़ुरान जे करे क़ौमुनि खे इज़त ॾेई छॾींदो, क़ौमुनि खे रिफ़त मिली वेंदी, क़ौमुनि खे इज़तूं मिलंदियूं क़ुरान जे करे। क़ुरान सां ताल्लुक़ छाजे करे आहे? इन जे करे जो ही मुंहिंजे रब जो कलाम आहे, हिन में मुंहिंजे हिदायत जो पैगाम आहे। मुसलमान क़ुरान पढ़े थो, क़ुरान जे माना ऐं मफ़हूम खे पढ़े थो, उनखे सम्झण जी कोशिशि करे थो, उलमा सां ताल्लुक़ में रहे थो, उलमा खां सिखे थो, उलमा खां सम्झे थो। इन माण्हूअ खे अल्लाह इज़त वारो बनायो आहे इन क़ुरान जे करे। इज़त ऐं शरफ़ उन जे लाइ जेको अल्लाह वारो आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला मिली तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना।